ज़रीना खे भला छा थियो आहे? अञा ताईं मानी कोन खणी आई आहे। असांजो इहो साह थो वञे बुख में। छाते मुंह सुजायो दे? अञा मुंह न सुजाया। एतिरी देर कबी आहे मानी आणण में। छा कयां, घर में त अकेली आहियां न, कमकार खत्म थिए त अचां। इहो तुंहिंजो घर जो कमु ख़त्म थींदो? कॾहिं असांजे लाइ बि सोचींदी कर। सॼो ॾींहुं थो कमु कयां, का ख़बर पवे थी त का मूंखे बुख बि लॻी हूंदी, उनखे मानी बि खाराइणी आहे। तोखे एतिरो लोड़ण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ॾींहं जो स्कूल में ॿार पढ़ाई, शाम जो आई बनीअ ते वञी कमु करी। ओ चरी, महिनत करण त ग़रीब जो मर्क आहे। ग़रीब जॾहिं न 24 कलाक कमु कंदो आहे, तॾहिं हुनखे खाइण जे लाइ 2 ग्रह मिलंदा आहिनि ऐं पाइण जे लाइ कपिड़नि जो हिकिड़ो जोड़ो मिलंदो आहे। जेकॾहिं मां पंहिंजे लाइ सोचां त पोइ इहा मास्तरीअ वारी पघार ई खोड़ आहे। पर न ज़रीना, ज़रीना मां लोड़िया हिन जे लाइ थो त मूंखे ॾींहं राति महिनत करे पंहिंजे भाउ खे पढ़ाइणो आहे, उनखे ऑफिसर बनाइणो आहे, ताकी मां जेको ज़िंदगी में न थी सघियुसि उहो घटि में घटि मुंहिंजो भाउ त थी सघे। मक़बूल, तुंहिंजी महिनत ज़रूरु रंग लाईंदी। उहो बि तॾहिं न जॾहिं सुधरंदो। पूरा 2 साल थिया अथसि, 2 साल BA में फेल थींदो थो अचेसि, ऐं ॿियो वरी मथां तुंहिंजो इहो लार कोड अथसि। हुनजो त असुल दिमाग़ ख़राब थी वियो आहे, बिगड़ी वियो अथई। तूं खामखा थो लोड़ी। पाणे कुल्हनि ते बार पवंदुसि त सुधरी वेंदो। छॾ हिननि ॻाल्हियुनि खे, मानी खा।